आदिलपुर में सूबाई वज़ीर इकरामुल्लाह धारेजो जा 12 मुलाज़िम बे कोरोना वायरस जो शिकार थी विया आहिनि। आदिलपुर में कोरोना मुतासिरनि जो अंग वधी 14 थी वियो आहे। ख़बर अवांखे ॾियूं पिया। आदिलपुर में सूबाई वज़ीर इकरामुल्लाह धारेजो जा 12 मुलाज़िम कोरोना वायरस में मुब्तला थी विया आहिनि। आदिलपुर में कोरोना मुतासिरनि जो तादाद वधी हाणे 14 थी वियो आहे। तफ़सील मालूम कयूं था टाइम न्यूज़ आदिलपुर जे रिपोर्टर माजिद अली कलवड़ खां। माजिद वधीक आगाह कजो, 12 नवां केस साम्हूं आया आहिनि। मेरा बिल्कुल आदिलपुर में पीपीएमपी जाम इकरामुल्लाह धारेजो ऐं अॻूणे सूबाई वज़ीर जाम सैफुल्लाह धारेजो जे बंगले जे 12 मुलाज़िमनि जी कोरोना वायरस जी रिपोर्ट पॉज़िटिव अची वई आहे। तंहिंखां पोइ आदिलपुर में ऐं भरपासे इलाइक़नि में को फिराक पकड़िजी वियो आहे। जॾहिं त पीपीएमपी जाम इकरामुल्लाह धारेजो जे बंगले जे 12 मुलाज़िम रिपोर्ट करण बाद आदिलपुर में कोरोना मुतासिर जो अंगु 14 थी वियो आहे। कोकल पर्सन डॉक्टर आसिफ कलवड़ सां राब्तो करण बाद हुन ॿुधायो जॾहिं त जाम सैफुल्लाह धारेजो जे 12 मुलाज़िमनि पाण खे पंहिंजे ई घरनि में आइसोलेट करे छॾियो आहे। आदिलपुर जाम हाउस आदिलपुर मुलाज़िमनि में अयाज़ अली मलको वलद अब्दुल लतीफ़ मलको, फयाज़ अली मलको वलद न्याज़ अली मलको, सलीमुल्लाह धारेजो वलद शमन धारेजो, मुश्ताक अहमद तईम वलद नूरदीन तईम, गुलाम नबी पुट सावण धारेजो, मोहम्मद अली अज़ीज़ शेख, आशिक चाचर अलीगोर कबूल अहमद कबूल ऐं अयाज़ शेख जन शामिल आहिनि। जी अदा महिरबानी अपडेट करण जे लाइ माजिद अली। कोटड़ी में नींगरी घर अंदर पुरस्कार नमूने बाहि लॻण सबब फौत थी वई आहे। मुस्लिम टाउन में 15 वरहनि जी नजमा खोसो घर में पुरस्कार बाहि लॻण सबब फौत थी वई। नींगरी जी गुज गोह में तदफीन जी तैयारी